ख़बर शामिल कयूं पिया तंगवाणी खां। जसकम जिसाब तरफा अॼु सिंध में ज़रई पाणीअ जी खोट ख़िलाफ़ जाफराबाद रोड खां रैली कढी वई। रैली शहर के मुख़्तलिफ़ चौकन जो गश्त कंदे बस टर्मिनल ते पहुची एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हणी इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। बे पासे रैली जसकम अगवान तालका तंगवाणी के सदर देशी एजाज मलक, नादर जाफरी, रूपलो बाजकानी, फाइक सिंधी और मुख़्तलिफ़ सियासी समाजी कौम परस्त अगवानन शहरन तोड़े साफ़िन भी शिरकत कई। बे तरफ एहतजाजी धरने दौरान सुई बलोचिस्तान का ईंदड़ ट्रैफिक मुअत्तल थी वई। गाड़ियों जूं कतारूं लगी वयूं, मुसाफ़िर सख्त परेशान रहा। उन मौके ते अगवानन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध के पानी ते धाड़ो हणी सिंध के तबाह करने की कोशिश कई पई वञे। पानी न मिलियो त गुरबत में वाधी ईंदी, माण्हू ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी वेंदा। उन्हनि जो वधीक चवणु हो त सिंध में ज़रई पानी न हुअण करे सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। फसल न थियण करे सिंध ऐं मुल्क जी मैशत तबाह थी वेंदी। सिंधु दरिया असांजो जियापो आहे, हाणे पंहिंजे हक़नि ख़ातिर जंग विड़ंदासीं। हाणे कदें भी खामोश न रहंदासीं। वफ़ाक़ पंहिंजी दादागिरी बंद करे सिंधु दरिया के पंहिंजे हिस्से जो पानी ॾिनो वञे, ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट करे मुख्तार अली बलोच, बे न्यूज़ तंगवाणी।